जो खुदा जो कसम सुरो सजदे में आए असायो कुक्कड़ विढ़ाए कुत्ता विढ़ाए शराब पे मेला कराए रंडू नचाए गदड़ा नचाए भंगा पे किन्ना कम करे तब आयदरिया मां कुरान पढ़ा तब आयदरी कोनिया बस कर क्या आयदरी असायो सामान असावट जियो राजो का सामान तू छाते छितो जो मां चौधर मोबाइल वेचारन सां बेड़ो ही नच्छे में टुन मोबाइल के चर्च भी तो पुलिस अची छापो है एकड़ो ही बगो एकड़ो ही मुकाम में नंढड़े बार जे कबर ते अटक पुलिस चोड़े छापियो करी जे बाबे ते कुल पियो पड़ा अरे त नंढड़े बार जी कबर अचे बाबो नंढे हूंदे मरी वियो इन ते भी कमया स्टेज वारो तू चे त तहां भी मां जड़ो आवाज कढो से कोन वट माइक आ ॿियो मुला मानी खाई गयो मां टेक्टर में तेल हूंदो त वांदो तहां के राड़ बंडा क्या चओ भक्त हलायो आ पर तहां भक्त का बो पुलिस असा बि न वेहंदो जो माहौल असा जे मायन के अलाव हयाती दे हाने बार क्यों जाने न थनी न क्यों प्यारे शहर वनी तो हा निपुल त वठो अचा पाण ड्रामे ते वेठी हा चोरे के बोतल वात में होड जे बंदड़न में बोतल जो खीर पी तो पी के पटका वो भगा बिचान साईं रमजान तावीज ते छोरे के गीचे में बदा तावीज में बदो ट्रैक्टर जी कीन बदेस हथ सां तो छोरे जो बेड़ो बोड़ियो वरी माइन के चओ तो बार जणियो आ थन छो न थी प्यारे न मुजी सेटिंग खराब थी थे वेड़े नानी चपरा मायो सुधरे न मुल्क सुधरे चोथा सा जो रिमोट इन्हन वटा ये जो बटालियन न मुड़ सके जनवरी में पकड़ ईश्वर क्या सुखा जातू पीरन ते हलवे जो पाटियो साधन में नाच सहरा चौथा कयो भाई के चवण दे बस कर पड़ी हुजूर साजो घर में बाहर जमे ना ट्रे कम कजो नबी तो दसे दादी हंद जो सवाल जो कसम कश्मोर वारो नबी हर गाल समझायो हुजूर फरमायो रस्ते सामने तभी ट्रे कम कजो घणा टे केड़ा माता तुल आजा अन तरी रस्ते में ईजा इंदर शे पया ठिकर पियो आ बेहतर पियो आ सिरोटो पियो आ चीचो पियो आ कंडो पियो आ हटाए जो मां नबी तो चवा सवाब ओ सारो मायो एक गंदे जी टोकरी के गेटी में विच ॿियो रस्ते में जेको मिले रस्ते में जेको मिले मर्द होजे मुसलमान होजे सुञाणो न सुञाणो सलाम कंदा खेसि कश्मीर वारो मां हदीस खोले छॾी आहे मतां वरी विचड़ी पओ मर्द होजे मतां का माई दवा वठी मोटे बुरको पायूं तव्हां बुरको मथे करे अस्सलाम वालेकुम जो भिक्षा दा मौलवी आयो चयो जेको मिले सलाम कजो सानियो गालियों तो समझो ही तो शुक्र थो जो मोबाइल कंपनी ने पैकेज कढिया कुछ न कुछ असांजा छोकरा पैकेजन ते लाइन सिखन अतहियात पक्को कंदा 20 रुपए में 2 कलाक हाणे 20 रुपए में 2 कलाक केड़ी दांगी मले ओ कूड़ हेलो तू काथे आ मां तंबे वडी बीठो आया तू काथे आ मां तुझे इश्क में नालियों में कियो खबर जा राज सफरी हाने मां हैदराबाद तक की रखई एकड़ो छोकरो उठी बीठो चेमोला मां फुल अंग्रेजी ॻाल्हाईंदो आ मुंहिंजो अंग्रेजी त गॾो बि ॻाल्हाईंदो आ गॾो हिंग कंदो आहे न छा चवंदो आहे हाउ आर यू जानवरनि जी ॿोली सिखी तूं पाण खे वॾो माण्हू थोसि ईमान वारो जन्नत में मिलंदा हुजूर फरमायो
जन्नती जमला जन्नत जे मैन गेट ते ईंदा त 40 साल गेट ॾिसी हैरान थी मारिन जो शौकीन आ मारियो जन्नत में तई कश्मीर वारा हिते ब कमरा ठाराया तई सुबह शाम पोचो पियो खयो उते रिली पोचे मारिन जा शौकीन आयो मारियो जन्नत में तवा हित इन जट जी कश्मीर में छल न कारे बुरके ते नजर पई चिमची में वो जट अरे पलाल जी ट्राली जी जट मुंडी न दीदार बाजी आया जाओ ना पिणे के तो शादी करा भाई दीदार जा पुट वो सजी रात नेट वाला खोज मां पता हुजे निंड ईंदी रात जो असां वारा छोरा मथा चंग बि वेठा रोड ते जूते जेॾो मोबाइल हलो हलो तुंहिंजे सरदारीअ जी फोन आई मां पता तो उन्हारे में तो सब व्यंजन का जनवरी में रहे तो खबर पए तहां भी कश्मीर वारो सियारे में घट व्यंजन आयो जरूरत भी हूंदन तब न वेजन सीए पानी थधाए तो पोइ रात छो थे हस्कर जट नापाक थी जमीन ते पैर न रखो नापाक थी ट्रैक्टर चालू न कयो नापाक थी दुकान न खो ही ट्रैक्टर जा ड्राइवर त बेचन वो सुबह से मुझे इंजन चको हणी गई घना तड़प लती खुदा जी मार पई सैरम ना चिंची दो मोकले तालिब मोकल जा दुकान नो खोलियो तम कुरान खानी कराई छाजो दुकान खोलियो तो दाढ़ी कूण जो दुकान खोली असां तो के कुरान ना चाहे कमाई ला दुकान न दियो किराए ते ॿुधो दुकानदारो जेके मालिक आयो साईं मूंखे किरायो ॾींदो आहे पोइ वञी शराब हलाए मुंहिंजो मोचड़ा हो बि खाईंदो हिसो तोखे बि मिलंदो रब मिल्कियत इन लाइ में था हराम हाणे मां मिसाल थो ॾियां हिकिड़े माण्हू जो लेसण हुजे बंदूक जो ठहियल उहा बंदूक खणी पियो वञे माण्हू मारे माण्हू मारण वारो बदबो या लेसण वारो बि बदबो ॿई हा मां थोरो ई मां अरे तो न मारी त लेसण त तुंहिंजो दुकान त तुंहिंजो आहे मिल्कियत त तुंहिंजी आहे चौथी हराम में इस्तेमाल थे खबरदार हुजूर उनखे चाचो रोज़ीअ में बरकत सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा दोबारा सा यार हाणे तव्हां थकिजी पिया अल्लाह हुजूर चाचो अलज़िम अल तहारा पाकाईअ सां प्यार कर पाकाईअ सां प्यार कर घर में भी पाक रहंदो कर ना पाक न रह पाक घर में रहंदो कर पाकाईअ जे सदके अल्लाह तुंहिंजे रोज़ीअ में बरकत ॾेई छॾे मदीने वारो साईं थियो चए ऐं माइन खे बि पाकाई जा मसला सम्झायो जो त तबलीग वारा ॿुधाईंदा आहिनि न हिकिड़ी औरत चइनि मर्दनि खे जहन्नम में वठी वेंदी माइन खे अबा मायूं जुमे ते ईंदियूं जलसे ते ईद नमाज़ ते असांजे ज़िम्मे आहे असांजूं मायूं ॿार खणी वेठियूं पियो पेशाब कंदो पियो कुतियूं न हथ धो त हुन छा अटो पई कोई नानी चपड़ा मैं दुआन में जो मैं छेड़न में वेठी न तण धो त हुन छा मां पंहिंजनि जी ॻाल्हि थो कयां तव्हां वारियूं त वज़ू करे पोइ ॾोहंदियूं बार जमे न सजे खन में बांग खुशीअ में बांग ॾिबी आहे मज़ारी फ़क़ीर हिनखे चिपो छोरो जावा ॾी बगड़ी वेड़े पुट रब ॾिनो तूं लवजाए रब खे नाराज़ थो करे चया माच करे वियो पुट जावा हो जा सूरतीअ मां निकिता मौलवी थोरी मां इज़राइल जो
7 ॾींहनि खां मथे नई जा ॿार जा वार न रखो। हदीस में मनो आहे कि मां जे पेटां ॿार खणी पलीत ॿार आहिनि, वधीक रखंदो जिन वेहंदा, छोरो बीमार थींदो, ॼमण सां केनोला लॻंदसि। 7 ॾींहनि खां मथे साल जंद रखी वेठा आहिनि कलंदर ते। असांजूं मायूं मथो घुरणी नथियूं न अबा कल्ह जाओ अञा मथो थोड़ो कचो थो। ॿी वरी कुराड़ी सट ॾेई ॿार खे खणी बीह रही, मूंखे क़िस्मत सां ॼाओ त हिन जी झंड सेवण ते लाईंदसि। बस कर पौड़ी त मासूम थी विया। हाणे मूंखे हिकिड़ो तबलीग वारो पिजे, हजरत आपके सिंध का एक मसला हमें समझ में नहीं आता। तो कौन सा? बोला जिसको बोलते हैं मस्जिद में चलो, बोलता है कपड़े सही नहीं है। बोला हमारे इलाके में तो औरतों को कपड़े आते हैं, सिंध में मर्दों को भी कपड़े।